अमेरिका जी रियासत न्यूयॉर्क में मुनक़िद थियल पहिरीं मिस श्रीलंका जे हुस्न जो मुक़ाबलो हसीनाउनि जी ॼुंडापट ते ख़त्म थियो। हसीनाऊं मुक़ाबले दौरान हिक ॿिए सां ॻंढिजी पयूं। वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी वई। परॾेही मीडिया रिपोर्टनि मूजिबि न्यूयॉर्क जे स्टेटन आइलैंड में मुनक़िद थियल हिन तक़रीब में 300 खां वधीक महिमाननि शिरकत कई। तक़रीब में शरीक माण्हुनि में झेड़े जो कारण साम्हूं नाहे आयो, पर महिमाननि जे ॿिनि ग्रुपनि में झेड़े में औरतूं बि शामिल थी वयूं ऐं मामिलो इन हद ताईं वधी वियो जो इंतज़ाम कंदड़नि खे हुस्न जो मुक़ाबलो रोकणो पियो। झेड़े दौरान क़ीमती शयुनि खे बि नुक़सान पहुतो। हुस्न जो मुक़ाबलो कराईंदड़नि जो चवणु आहे त इन मुक़ाबले में हिस्सो वठंदड़ 14 हसीनाउनि मां का बि हसीना झेड़े में शामिल न हुई। तक़रीब जे कुझु महिमाननि में झेड़ो थी पियो। झेड़े जी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी त सार्फ़ीन वाक़िए खे श्रीलंका लाइ शर्मनाक क़रार ॾिनो।